साथी जगह परे वेठा हो सामू अची वियो के दोस्त काथे वेठा आहिनि को काथे वेठा आहिनि ॻाल्हाइण वारे खे मज़ो त कोन ईंदो। वेझा वेझा थी वेझा हीअ अॻी जगह ख़ाली छा जे लाइ पई आहे? तव्हां थोरो वेझा थी अचो, सवाब जी नीयत सां अचो। हर साहब थोरो अॻिते अचो। हे जेके साथी पोइ ते बीठा आहिनि इहे सवाब जी नीयत सां अॻिते अचनि, सवाब जी नीयत सां। हल्को तवज्जो कर, नबी साईं जे दौर खां पहिरियों काबतुल्लाह जे मथा शाइरनि जा शेर लिखियल हा। अॻे दौर जा जेके जाहिल हा उन्हनि जा शेर लिखियल हा। काथे? काबतुल्लाह जी भित ते। जेन माले कुरान शरीफ लथो त नबी साईं फरमायो हाणे ये शेर लायो, इन जगह ते मोहम्मद जो कुरान लिखी अचो। असां वटि कुरान आहे न, असां कुरान खे सम्झूं था, असांजो हर मसलो हल थी वेंदो। हिन जलसे जो मक़सद छा आहे? हेॾा सारा आलिम छो घुराया आहिनि त तव्हां कुरान खे सम्झो, दीन खे सम्झो, शरीयत खे सम्झो। हेॾा हे सारा शामिलनि जा ख़र्च, हे लाउड जा ख़र्च, ख़ैरात जा ख़र्च, इश्तिहारम जा ख़र्च असां छाजे लाइ भरींदा आहियूं? इन करे त तव्हांखे कुरान जी दावत ॾियूं, कुरान खे पढ़ो, कुरान खे सम्झो। नबी साईं जे दौर में बैतुल्लाह जे दीवार ते शेर लिखियल हा। जंहिंमां नबी से फरमायो त हाणे ये शेर लायो। सुभान अल्लाह जो मां ॻाल्हायां, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह जो मां ॻाल्हायां। हिकु दफ़ो सुभान अल्लाह चओ, रब 20 लाख नेकियूं नसीब थो फरमाए छॾे। वॾो सवाब तो वेठे वेठे सुभान अल्लाह पढ़दा कयो, अल्हम्दुलिल्लाह पढ़दा कयो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़दा कयो, पंहिंजी ज़बान खे अल्लाह जे कुरान सां तरो ताज़ो रखदा कयो, घर में ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द रखदा कयो। इमाम गज़ाली लिखियो आहे, जेको ज़बान सां गिला न करे, गीबत न करे, चुगली न हणे, गिला न करे, कंहिं मुसलमान खे ॾंभ न ॾे, हिन ज़बान सां कुरान पढ़े, दरूद पढ़े, हिन ज़बान सां इस्तग़फ़ार करे, ज़बान सां सुभान अल्लाह पढ़े, एतिरे ताईं मौत न ईंदी जेतिरे ते अल्लाह हिन अखियुनि सां जन्नत जो दीदार नसीब नथो फरमाए छॾे। छो त ज़बान ते हिकिड़ो दोस्त जो कलमो घणो पढ़दो। हिन तवजो कर, अजीब ॻाल्हि ॿुधाए। जेॾी महिल वेठो हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, उथे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, वेहे त बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मां ॾिठो ऐं अखियुनि सां इहो मंज़र ॾिठो। जेॾी महिल फौत थियण जो टाइम आयो त तव्हांखे कलमे पढ़ाइण जी ज़रूरत न हुई, ख़ुदि ब ख़ुदि मोहम्मद जो कलमो ज़बान ते जारी थी चुको हुयो। छो त कलमो पढ़दे मौत माल यादि ईंदई, कलमो पढ़दे त ईमान वारी मौत मिली वेंदई। मुसलमानो अचो, तव्हांखे मां दीन जी दावत थो ॾियां। बैतुल्लाह जे दीवारनि ते शेर लिखियल हा। नबी साईं जो लायो ई शेर। साईं कहिड़ा शेर हणूं? तकरीर खां पोइ कहिड़ा शेर लिखूं? चए तव्हां बैतुल्लाह ते सूरत कौसर लिखो। छा लिखो? साईं सूरत कौसर। चे हा, इन्ना आतोइना कल कौसर फसल्लिल रब्बिका वनहर इन शानियक हुवल अबतर। मुझे प्यारे नबी इमामुल अंबिया, खतीबुल अंबिया, सैयदुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाणे बैतुल्लाह ते ये शेर लायो, इन जगह ते सूरत कौसर के लिखो। साहबा पूछो से सूरत कौसर छा है? हेरे तवज्जो कर। छा मसलो छा है? मानी बाद में थींदी, तकरीर में थींदी छा? या बाद में थी सके पियो? खामखा मानी तव्हांजी हिते ईंदी। बैतुल्लाह जे दीवारनि ते छा लिखजे? चे सूरत कौसर। सुभान अल्लाह चओ त मां सूरत कौसर पढ़ां। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। इन्ना आतोइना कल कौसर फसल्लिल रब्बिका वनहर इन शानियक हुवल अबतर। साहबा पुछो या रसूल अल्लाह, अल्लाह से कुरान मजीद में चयो आ, ऐ मुंहिंजा सोना नबी, ऐ मुंहिंजा दिलबर नबी, ऐ मुंहिंजा प्यारा नबी, मां तोखे कौसर अता कयो आ, अचो सम्झंदो हलाम इहो कौसर छा आहे? सुभान अल्लाह चओ त सम्झायांव। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ सम्झायांव। ऐं तव्हांखे सुभान अल्लाह चवण में तकलीफ़ त नथी थिए न? सवाब वॾो तो 20 लाख नेकियूं मिलंदव सुभान अल्लाह चवण सां। अल्लाह हे केर बीठो आहे? चए जबल उहद। चे अल्लाह हे त मक्के जो वॾो जबल आहे। तव्हां मां को जवान आहे जेको जबल उहद जेतिरो नेकियूं कमाए? साहबा चओ साईं हे त वॾो पहाड़ आहे। चे उम्मत मोहम्मद लाइ आसान आहे। से भला कीअं आसान आहे? चे हिकु दफ़ो सुभान अल्लाह चवनि उम्मती, अल्लाह से जबल उहद जेतिरो नेकियूं नसीब फरमाए छॾींदो आहे। कुरान सम्झो, कुरान सम्झो। इन्ना आतोइना कल कौसर। साईं मां सूरत कौसर लिख रहा आहियां। हेॾे हेॾे तवज्जो कर। साईं छा लिख रहा आहियूं? चे सूरत कौसर लिख रहा आहियो। पाण फरमायो लिखो सूरत कौसर। इन्ना
आतोइना कल कौसर। साहबा पुछो या रसूल अल्लाह यो कौसर छाए? फरमायो जन्नत जो चश्मो आ, माखी का वधीक मिठो आ, खीर का वधीक अच्छो आ, पानी का मुश्क का वधीक खुशबूदार आ। वनी करे सूरत कौसर लिखी अचो। सही भला सूरत कौसर यो लिखे केर, उन्हनि जा शेर लाहे केर? अञा शुरुआत आ इस्लाम जी। पाण फरमायो आहे को जवान जेको तहां मां ये शेर लाहे, उनी जगह ते अल्लाह जो कुरान लिखी अचे। जॾहिं कुरान आयो दुनिया जा ॿिया निज़ाम ख़त्म थी विया। हाणे भी जमियत उलमा इस्लाम या पाकिस्तान में मेहनत थी करे असां के ॿिया कानून न खपे। अगर पाकिस्तान जी धरती ते खपे तो मोहम्मद जे कुरान जो कानून खपे, जंहिंमें गरीब के अमन मिलदो, जंहिंमें गरीब के अमन मिलदो, जंहिंमें गरीब के रोज़ी मिलदी, जंहिंते ज़ालिम जा ज़ुल्म बंद थी वेंदा। कुरान हूंदो तो दुनिया में तवा के अमन मिलदो। आहे को तवा मां जवान जेको बैतुल्लाह जा शेर लाहे, हिते अल्लाह जो कुरान लिखे। अल्लाहु अकबर। हिकड़ी हस्ती उठी बीठी जैसे मां तो शेर लाहा, इते मां तो रब जो कुरान लिखी अचा। वो हस्ती केड़ी? हस्ती केड़ी? सुभान अल्लाह जो बुधाया हजरत अली शेर खुदा, हजरत अली शेर खुदा। मानू चवंदा आहिनि न ये हजरत अली जो शान बयान कोन कंदा। हाणे मांखे स्टेज ते वेठो न हिकिड़े माण्हू मांखे इहा ॻाल्हि कई, चइसे हजरत अली जे बारे में भी कुछ ॻाल्हाइजो। अरे बाबा असां हजरत अली खे नयो मनीदा छा? असां हजरत अली जा गुलाम हूं, असां हजरत अली जा नौकर हूं, असां हजरत अली जा दीवाना हूं। हेॾे तवज्जो कर, असां जो ईमान आहे हजरत अली अली आ, शेर जली आ, हक जो वली आ, दीन जो दर आ, इस्लाम जो रहबर आ, फातिह खैबर आ, ओ शेर बबर आ, अली जर्रार आ, नबी जो यारा, साहिब जुल्फकार, हैदर करारा, जन्नत जो हकदारा, असा जो सोने अली सा प्यारा। नारे तकबीर। शाने हजरत अली मुर्तदा, शाने हैदर करार। नारे तकबीर। आलिम अचियन में ज्यादा टाइम न वरदुम। हजरत अली जो किस्सो भी याद आयो, पोही किस्सो बुधाया थो। असा हजरत अली जा नौकर हूं, सुभान अल्लाह चोने मांगल है दुस। असा हसन हुसैन जा नौकर हूं, चौने इंशाअल्लाह। असा नबी जा भी गुलाम हूं। वरी मानू चोंदा था वतन हे नबी जो शान काथे त बयान कर, हेरे तवज्जो कर, इया गाल बुधाइंदो हलाई। असा जो ईमान आ, आदम जो शान घटा, मिठे मोहम्मद जो शान मथे आ, इब्राहिम खलील जो शान घटा, मिठे मोहम्मद जो शान मथे आ। असा जो ईमान आ, जन्नत जो शान घटा, लोह जो शान घटा, कलम जो शान घटा, अर्श जो शान घटा, कुर्सी जो शान घटा, सारी दुनिया कायनात जो शान घटा। सबको वधीक शान मदीने जो घोट मिठे मोहम्मद जो आ। असा तो नबी जा भी नौकर हूं, सहाबा जा भी नौकर हूं, अहल बैत जा भी नौकर हूं, पंतन पाक जा नौकर हूं, हसन हुसैन जो नौकर हूं। टाइम खत्म थी आ, बुधाइंदो हलाई। एड़ो काफर तो अचे केरा? जैसे वो अचे तो एकड़ो यहूदी। हां केरा? हम यहूदी वडो दिलेर आ, इहो त अचे तो डाची ते चढ़ियल आ। चे हा नबी से बैठा है। फरमायो इहो शख्स मुझे शहीद करण जे इरादे से तो अचे। आहे तहां जो को लाल जो को उठी भी इंसान मुकाबलो तो करे। हजरत अली उठी बीठो से मां तो मुकाबलो किया। नबी से बैठा है, सब सहाबा बैठा है, हजरत अली उठी बीठो। असा हजरत अली जा नौकर हूं, अली से जा गुलाम हूं। पाण फरमायो ही शख्स अचे तो वडो ताकतवर आ, दिलेर आ, बहादुर आ, नबी से के शहीद करण जे इरादे से अचे तो। आहे को तहां मां जवान जेको हिन जो मुकाबलो करे। हजरत अली शेर खुदा उठी बीठो आ। खुदा जो कसम हेडे तवज्जो कजाए, हो अगते आयो आ, शेर खुदा भी अगते आयो आ, हो भी तलवार बाहर कढी आ, शेर खुदा भी तलवार बाहर कढी आ। या मोहम्मद जा गुलाम हा, या नबी जा दीवाना हा, या नबी जा सहाबा हा, जन पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई करे क़यामत ताईं मोहम्मद जे दीन जो झंडो बुलंद करे छॾियो आ। हेॾे तवज्जो कजाए, काफर भी अगते वधियो आ, शेर खुदा अगते वधियो आ, हुन भी तलवार कढी आ, हजरत अली भी तलवार कढी आ, हो डाची मां हेठ लथो आ, हजरत अली मैदान में बाहर निकतो आ। केर वेठा है? मुझो मोहम्मद भी बैठो आ, सहाबा भी बैठा है। हुन काफर शेर पढ़ियो आ, हजरत अली भी शेर पढ़ियो आ। जब सफा मुकाबले में आयो त ही सीने के ताने ताने करे हजरत अली के चवण लगो च तू केरा? हजरत अली चो तू केरा? चे मां अमर हां बिन अब्द, चे मां हजरत अली हां, चे मुझो नालो दिलेर आ, चे मुझो नालो हैदर रहा, चे तोके खबर ना है मां हजार मानू से
मुकाबलो कंदो आ। हजरत अली चो मुखे परवाह न है, अज मां तुझे मुकाबले ले तैयार हां। हुन भी तलवार कढी अगते आयो आ, हजरत अली भी अगते आयो आ। मुकाबलो शुरू थियो, हुन तलवारा थो हले, हजरत अली भी तलवार थो हले। अल्लाह यो मंजर सब सहाबा दिसन था, यो मंजर मदीने जो घोट मोहम्मद थो दिसे। असा उनी सोहणे अली जा नौकर हो, वो विड़तो आ। मुकाबलो शुरू थियो आ, एतरी जोर सा जंग हली रही आ जो तलवारन मा बाह जा टांडा पे निकरन, आवाज प्या चल, गजगोड़ प्या चल, मिट्टी मथे उड़रे थी पई। नारे तकबीर जो आवाज, काफर जे तलवार जो आवाज, थोड़ी देर के बाद जने मिट्टी हेठ लथी आ, तलवारन जो आवाज खत्म थी आ। सहाबा चवन था कसम रब्बे काबा जो असा अखन सा डिठो से वो काफर कतल तो पयो आ। शेर खुदा अली हुंजे सीने ते चढ़ो वेठो। नारे तकबीर, शाने हैदर करार, नारे तकबीर। हजरत अली चो मां तो शेर लिख रहा है चा, सुभान अल्लाह नथो चे वडे आवाज सा सुभान अल्लाह नथो चे जा। पाण फरमा लिखे सूरत कौसर, हजरत अली से मथे चढ़ो सूरत कौसर लिख रहे हैं। सही सूरत कौसर चे कौसर चाहे चे जन्नत जो चश्मो आ। दुआ के खुदा सा के भी नसीब फरमाए हो। नबी से फरमा क्या मजरी मां के गोल जो, मां के तलाश कजो। सही काथे गोलऊं चे जाते उम्मत जा अमाल नामा तुरंदा मां मोहम्मद उते मौजूद होंदो मां। सही भला उते उते न हुजो तो पो काथे गोलऊं चे पो ता पुलिस रात ते अचजो, उते मां मोहम्मद पाजी उम्मत जे दुआ घुरदो बीठो होंदो मां। सही भला जेकर पुलिस रात ते न हुजो तो पो काथे गोलऊं चे पो तवा हौदे कौसर जे पानी ते हजा अचजो। यो कौसर जो चश्मो 1,24,000 नबी आया, कह नबी के न मिलियो आ। यो कौसर जो चश्मो तोहफे में अल्लाह मिठे मोहम्मद के अता फरमायो आ, उते हजा अचजो। सही भला उते पानी पियारींदो चे हा, चे तवा केर बियो तवा होंदो चे हिकड़ो यार मासा कौसर ते भी गड होंदो। सुभान अल्लाह जो लगल है। सही वो यार केड़ो गड होंदो चे अबू बकर सिद्दीक मासा कौसर ते भी गड होंदो। अबू बकर मासा गड होंदो, मां गिलास पानी जो भरींदो वेंदुम, अबू बकर के दींदो वेंदुम, अबू बकर उम्मत मोहम्मद के प्यारींदो वेंदो। क़यामत जे दी उते अचजो मां कौसर ते बीठो होंदो मां। सही भला पानी भलो आ चे क़यामत जो 1000 साल जो दी हा जे हिकड़ो गिलास पानी जो मिठे मोहम्मद जे हथा तो उन्हीं के वरी उन लगंदी ना। वो कौसर जो पहरो अबू बकर उते बीठो होंदो, छो त अबू बकर इस्लाम कबूल करण में नंबर पहरियो हा, मार खाइण में अबू बकर जो नंबर पहरियो हा, कुरान जी तबलीग करण में अबू बकर जो नंबर पहरियो हा, पाजी न्याणी रसूलुल्लाह के देण में अबू बकर जो नंबर पहरियो हा, हिजरत करण में अबू बकर जो नंबर पहरियो हा, हुजूर जे मुसल्ले थे नमाज पढ़ाइण में अबू बकर जो नंबर पहरियो हा, हुजूर जे रोज़े में दफन थियण में अबू बकर जो नंबर पहरियो हा, त हौज़े कौसर ते अबू बकर जो नंबर पहरियो हा, हुजूर जे उम्मत में जन्नत में दाखिल थियण में अबू बकर जो नंबर पहरियो हा। नारे तकबीर, सदाकत सिद्दीक अकबर, नारे तकबीर। सही अची आ, मां वधीक न ॻाल्हायो, सिर्फ 2 मिनट बस। हजरत अबू बकर मां सां गॾु हूंदो, सुभान अल्लाह चवंदो मां शेर पढ़दुस। पहले पहले मनिया वो बणिया सिद्दीक है, पहले पहले मनिया वो बणिया सिद्दीक है, गारत मजार विच यार दा रफीक है। अज भी गार में हुजूर से गड सुमेला, अबू बकर अज भी हुजूर से रोजे में गड्डा। वरी तवा गड गड घट वथ गलायो हजरत अबू बकर के, घट वथ गलायो हजरत उमर के। तवा जो ईमान आ, असा जो ईमान आ तो हुजूर जे रोजे वाली जगह जन्नत जो बाग आ या ना है? असा जो ईमान है ना, हुजूर जे रोजे वाली जगह यो जन्नत जो बाग आ। असा जो ईमान आ, लोह जो शान घटा, मोहम्मद जे रोजे जो शान ज्यादा है। असा जो ईमान आ, अर्श जो शान घटा, मोहम्मद जे रोजे जो शान ज्यादा है। उन्हीं जन्नत जे बाग में अबू बकर मोहम्मद से गल सुम्यो पियो आ। सुभान अल्लाह। उन्हीं जन्नत जे बाग में हजरत उमर भी मिठे मोहम्मद से गल सुम्यो पियो आ। पहले पहले मनिया वो बणिया सिद्दीक है, गारत मजार विच यार दा रफीक है। अल्लाह तंसरूह फकद नसरहुल्लाह इज़ अखरजहुल्लज़ीन कफरू सानियस्नैन इज़ हुमा फिल गार।
इद यकूल लिसाहिबिही अबू बकर जी तारीफ अल्लाह जे कुरान में लिखी पया अचो कुरान पढ़ो कुरान पढ़ो कुरान पढ़ो पंजे बच्चन के मोहम्मद जो कुरान पढ़ायो ए गुमराही जो दौरा ए फितने जो दौरा ए बुराई जो दौरा ए बेहयाई जो दौरा अचो पंजो अकीदो ठायो अचो पंजो अकीदो ठायो अचो पंजो अकीदो ठायो अकीदो ठांदो अल्लाह जे कुरान में कुरान समझो कुरान पढ़ो अर्श ते अल्लाह राजी रोज़े में रसूलुल्लाह राजी थी वेंदो। हजरत अली मथे चढ़ियो हजरत अली मथे टाइम खत्म थिया मथे चढ़ियो शेर लाथई उते लिखे इन्ना आतोइना कल कौसर इते साहबी पुछो से भला प्याला घणा हुंदा कौसर ते मानू तो हुंदा करोड़न जी तादाद में प्याला घणा हुंदा नबी सही खिली दिनो अम्मा चौंदिया जने नबी सही खिलदा हा दंदन मां नूर जी लाट निकरंदी अंधेरे में रोशनी पैदा थी वेंदी नबी से खिलो फरमाया छा तो चए जैसे भला कौसर ते प्याला घणा हुंदा नबी से फरमायो जेतरा आसमान ते तारा बीठा है ना ये तारा थोड़ा हिन कौसर जा प्याला अजा क़यामत जदी घणा हुंदा उम्मत मोहम्मद कौसर मो पींदी दुआ करना खुदा असा के भी नसीब फरमाए नबी जे हथा नबी जी शफात अल्लाह असा के भी नसीब फरमाए। जड़माल हजरत अली से मथे शेर लिखियो हिकड़ो काफर जिंदा हो जंजा शेर लथम उन्हीं के लगी कावड़ चवन लगो मक्के में हिकड़ो नबी आयो आ जंजो नालो अर्श ते अहमद आ फर्श ते मोहम्मद आ उन्हीं मुझा शेर लाथन मां मुकाबलो कंदो मास दाची ते चढ़ी पांजो लश्कर वठी मक्के पाक में आयो नबी से मिलण जे लाए किताबन में लिखियल आ जे जो बैतुल्लाह ते नजर पस तो उते रण के जे कसम आ खुदा जो ए इंसान जी कलाम ना है रब रहमान जी कलाम आहे। अचो कुरान जी दावत हो जाव टाइम मुख्तसरा मानी भी शायद जमात के जल्दी में खरणी आ उलमा किराम भी मौजूद हैं बहरहाल जको मक गलायो दुआ क्यों अल्लाह कबूल मंजूर फरमाए कुरान शरीफ जे दामन के चुंबड़े वठो कुरान के समझो सबे जो इंशाअल्लाह ताला सबे जो इंशाअल्लाह अल्लाह ताला तवा जो अचण असा जो अचण वेहण बुधण बुधाण अल्लाह पांजी बारगाह आलिया में कबूल मंजूर फरमाए। वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।